फिगर्स, फार्मूला ऐं नक्शा पंहिंजे जाइ ते तमामु अहम आहिनि, पर इन्हनि खां सवाइ असां इंजीनियर्स ते जेका सभ खां अहम ज़िम्मेवारी आहे थिए थी उहा आहे क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत। असां हिते इन्हीअ करे नौकरी करे रहिया आहियूं जो असांखे क़ौम जी ख़िदमत करणी आहे। अव्हीं हिते इन्हीअ करे मौजूदु आहियो जो अव्हांखे बि फ्यूचर में क़ौम जी ख़िदमत करणी आहे। अव्हां फ्यूचर जा महिमार आहियो, पर हक़ीक़त अव्हांखे ई मुल्क जूं वाॻियूं संभालणियूं आहिनि। अव्हां तालीम हासिल करण में शौक़ जो इज़हार कयो। छा ॻाल्हि आहे उस्ताद, ॿाहिरि छो बीठो आहीं? अंदर वेही छा करियां? छो क्लास न पियो हले छा? ना ख़ैर क्लास त हले पियो। अच्छा, त सब्जेक्ट सम्झ में न पियो अचे नहीं? अहिड़ी ॻाल्हि न आहे यार, सब्जेक्ट बि सम्झ में अचे थो, पर मूंखे इहे तकरीरूं करण वारा सम्झ में नथा अचनि। छा था चवनि? चवनि था त असीं सभु हिते क़ौम जी ख़िदमत करण लाइ अची थिया आहियूं। त पोइ ॿियो भला छा चवनि? यार ईअं छो नथा चवनि त असीं सभु हिते पंहिंजो पेट भरण लाइ अची थिया आहियूं। यार मंसूर, पंहिंजो पेट भरण क़ौम जो पेट भरण आहे। जे अहिड़ी ख़िदमत करणी अथनि त पोइ सिधी ॻाल्हि छो नथा चवनि? क़ौम वीचारी छो अची विच में फाथी आहे? छॾ यार, तोखे बि ॾिसंदासीं। पढ़ी लिखी रुगो नौकिरी वटि त पोइ पाण ई ख़बर पवंदी। चवण मास्क करे क्लास में वियो। ओके?
किथे है ना मां? अम्मा यार तू किताब पढ़ियो आहे? कहिड़ो? फ्रेंच रेवोल्यूशन। मूं पढ़ियो आहे। कीअं? जबरदस्त किताब आहे न। घणेई किताब जबरदस्त किताब हूंदा आहिनि, पर इन किताब मां असांखे सबक हासिल करणु घुरिजे। कहिड़ो सबक हासिल करणु घुरिजे? ॾिसो न, असांजो सॼो समाज ग़लति इस्तासाली बुनियादनि ते ॿधलु आहे। असांखे समाज बदिलाइणु घुरिजे। कीअं बदिलाइणु घुरिजे? इनकलाब ज़रिए। इनकलाब छा थींदो आहे? तोखे इनकलाब जी का बि ख़बर न आहे। कल्ह यार कहिड़ो इनकलाब थो चई? मां असली इनकलाब जी ॻाल्हि थो करियां। भई हर इनकलाबी लीडर पंहिंजो पाण खे असली ऐं ॿियनि खे नकली सम्झंदो आहे। जी छो? मूं का ग़लति ॻाल्हि कई छा? भई इनकलाबियुनि जा पंहिंजा पंहिंजा क़िस्म हूंदा आहिनि। तूं अलाए कहिड़े क़िस्म जो इनकलाबी आहे? तूं ॿुधाए, तूं कहिड़े क़िस्म जो इनकलाबी आहे? मां इनकलाबी न आहियां। छा चई? ॿुधई न छा? चयमि त मां इनकलाबी न आहियां। सलीम, तूं ही मूंखे चङे माण्हू वटि वठी आयो आहीं। आहे त चङो माण्हू। तो त मूंखे ॿुधायो त मंसूर इनकलाबी आहे, पर ही माण्हू त इनकलाब दुश्मन, साम्राजी एजेंट ऐं सीआई जो पघारदार थो लॻे। भाऊ छा ॻाल्हि आहे? पंहिंजे मुंहुं पिया मुर्को। अवां जो चङो मुड़ुस केरु आहे? अड़े कुझु छो न था? वात में मुंग अथव छा? मां आहियां साईं। असांखे सुञाणी थो? न साईं। कूड़ त नथो ॻाल्हाई? अबा कूड़ ॻाल्हाइण मां असांखे छा वरंदो? कन खोले ॿुध। जीअं हुकुम थिए साईं। घरनि में जेके बि ज़ेवर पियल ऐं पैसा हुजनि उहे खणी अची हिते रखो। पर साईं असीं त तमामु ग़रीब माण्हू आहियूं। ग़रीब जा बच्चा, जीअं मां थो चवां तीअं करियो। ॿिनि ॿेड़ियुनि जो बि बंदोबस्तु करियो
असांखे दरिया पार वञणो आहे। हाज़िर साईं। ॿुध, जेकॾहिं का खोस कई अथव त ॻोठ खे शिकारी घेरो कई बीठा आहिनि त गोलियुनि सां उधड़ थी वेंदो। असांखे ख़बर आहे साईं। हलो जल्दी हलो, ॾिसो छा था। छोरी, तूं केॾांहुं थी वञे? तूं त असां सां गॾु आहीं, तोखे त गॾु वठी वञिबो। आलम खान, ईअं कोन थींदो। छो न थींदो? चयो न त ईअं कोन थींदो। पर अॼुकल्ह ॿिया ॿियनि सां आऊं ॿधल न आहियां। छोकिरीअ खे खणण खां अॻु या तूं मुंहिंजो सिर खणंदे या मां तुंहिंजो सिर खणंदुसि। जल्दी फ़ैसिलो करे वठ, जवाब ॾे मूंखे। उस्ताद, ये तुझी मर्जी। बाबा तव्हीं हलो। मां हिते वेही सघां थी? बिल्कुलु, मूं त हिते वेहण खां कंहिंखे बि न रुकियो आहे। तव्हांखे सितारनि सां दिलचस्पी आहे? जॾहिं लाइट हली वेंदी आहे त पोइ सितारनि सां दिलचस्पी पैदा थी वेंदी आहे। ओहो, अवां मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। त पोइ अव्हीं खणी सम्झायो। मां आसमान जे सितारनि जी ॻाल्हि नथी करियां, क़िस्मत जे सितारनि जी ॻाल्हि थी करियां। अवां जो स्टार कहिड़ो आहे? मूंखे ख़बर न आहे। तव्हांखे पंहिंजे स्टार जी ख़बर न आहे? न, मगर मूं त सम्झो त अव्हां ग़लति सम्झो हूंदो। अजीब ॻाल्हि आहे। अव्हां लाइ हूंदी पर मुंहिंजे लाइ न आहे। अच्छा, जी। भला अव्हांखे रंग कहिड़ो पसंदि आहे? छा जो रंग? मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे सभिनी रंगनि मां तव्हांखे को हिकिड़ो रंग त पसंदि हूंदो। अव्हां अलाए कहिड़ी शइ जो रंग थी पुछो। हूअं अखियुनि जो रंग मूंखे कारो वणंदो आहे। चमड़ी जो रंग गोरो वणंदो अथमि। बिल्डिंग जो रंग ऑफ वाइट ऐं ठगियुनि जो रंग धोरो वणंदो अथमि। ॾिसो, तव्हां वरी बि मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। थी सघे थो। भला अव्हां जो मोहबत जे बारे में छा ख़्याल आहे? मूं मोहबत कई न आहे। मां इहो नथी पुछां त अव्हां मोहबत कई आहे या न, मां इहो थी पुछां त अव्हां जो मोहबत जे बारे में छा ख़्याल आहे? जॾहिं मूं मोहबत कई न आहे त पोइ मां छा ॿुधायां? ॾिसो, तव्हांखे वरी बि मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई। मोहतरमा, हाणे
ॻाल्हि ही आहे त नवां जी ॻाल्हि मूंखे थी सम्झ में अचे, नई वरी मुंहिंजी ॻाल्हि अव्हां खे थी सम्झ में अचे। तंहिं करे बहितर इहो आहे त अव्हां मुंहिंजो इंटरव्यू वठणु बंदि करियो। तव्हांखे छोकिरियुनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे? छोकिरियुनि सां ईअं ॻाल्हाइबो आहे? त पोइ कीअं ॻाल्हाइबो आहे? तमीज़ कंहिं जाइ। आख़िर में मां इहो ज़रूर चवंदुसि त के माण्हू मरी करे बि जहिड़ा रहंदा आहिनि ऐं ज़मीर साहब बि उन्हनि माण्हुनि मां हिकु हो। हू काल्ह बि ज़िंदा हो, अॼु बि ज़िंदा आहे ऐं सुभाणे बि ज़िंदा रहंदो। इहे लफ़्ज़ चई हाणे मां पंहिंजी जाइ वठां थो। ज़मीर साहब मरहूम जा जेके दोस्त ऐं साथी हुआ, उन्हनि भाल भलाए संदन समाजी शख्सियत जे बारे में चंद लफ़्ज़ चया। हिन तज़ियती मेड़ ख़त्म थियण खां अॻु सामाईन खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अञा बि को साथी मरहूम जी शख्सियत जे बारे में कुझु चवणु चाहे त महिरबानी करे स्टेज ते अचे। मरहूम जा जेके दोस्त ऐं साथी हुआ, उन्हनि भाल भलाए संदन समाजी शख्सियत जे बारे में चंद लफ़्ज़ चया। हिन तज़ियती मेड़ ख़त्म थियण खां अॻु सामाईन खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अञा बि को साथी मरहूम जी शख्सियत जे बारे में कुझु चवणु चाहे त महिरबानी करे स्टेज ते अचे। फोटो कढण जी का ज़रूरत न आहे भाउ। साईं मूंखे फोटो कढण लाइ घुरायो वियो आहे। अदा त पोइ ॿियनि माण्हुनि जा फोटो कढ। जेका अव्हांजी मर्ज़ी साईं। पहिरीं ॻाल्हि इहा त जेके दोस्त चवनि था त ज़मीर साहब ज़िंदा आहे, उहे कूड़ था ॻाल्हाइनि। ज़मीर साहब त वीचारो मरी चुको आहे। उहो न हाणे
इन दुनिया में वापस मोटी अचणो आहे ऐं नई वरी असांजे दिलनि में अचणो आहे। ॿी ॻाल्हि त जेके दोस्त चवनि था त ज़मीर साहब असांखे सॼी उमिरि यादि रहंदो, उहे बकवास था कनि। को बि माण्हू कंहिंखे बि सॼी उमिरि यादि न रखंदो आहे। ऐं टी ॻाल्हि त असां वटि हे जेके ताज़ियती मेड़ ऐं गजाणियूं थियनि थियूं, उहे मरी वियलनि जे ॾुख में न, पर उहे जीअरनि जी पब्लिसिटी लाइ थियनि थियूं। गजाणी खां अॻु में हर माण्हू पंहिंजो बहितरीन वॻो कढी पाए मथां सेंट हणंदो आहे ऐं पोइ चेहरे ते ॾुख जो मास्क चाढ़े कुर्सीअ ते टंग जी अची वेंदो आहे। ऐं जॾहिं प्रेस जो फोटोग्राफर ॾांहुं वरंदो आहे त हू पंहिंजी ज़िंदगीअ जो बहितरीन लुक ॾींदो आहे। ऐं गजाणी खां पोइ जॾहिं चांहि पाणी जो दौर शुरू थींदो आहे त उते मरी वियल जे ॾुख में आहुनि जे बदिरां सन्हा टहक ॿुधण में ईंदा आहिनि। मूंखे त अक्सर ईअं लॻंदो आहे त असांजा केतिरा ई यार दोस्त इन इंतज़ार में हूंदा आहिनि त को नाले वारो माण्हू मरे त ताज़ियती मेड़ करे तकरीरबाज़ी जो शौक़ु पूरो करियूं ऐं अख़बारुनि में पंहिंजूं तस्वीरूं ऐं तकरीरूं छपायूं। असां नाले वारनि माण्हुनि जा लाश विकिणी खाईंदा आहियूं। मिस्टर, तूं इख़लाक़ जूं सभु हदूं लताड़े रहियो आहीं। मुनाफ़िक़त खे निंदण बदइख़लाक़ी न आहे। असांखे मुनाफ़िक़ तो सम्झी? मां त किथे बि ज़ाती हमलो न पियो कयां, मां त जनरल ॻाल्हि पियो कयां। तूं गद्दार आहीं। मूंखे ख़बर आहे त घणेई माण्हू पाण सां गॾु गद्दारीअ जो ठप्पो खणी घुमंदा आहिनि। जॾहिं को माण्हू वणंदो न अथनि त उन ते गद्दारीअ जो ठप्पो हणी छॾींदा आहिनि। मां चवां थो बकवास बंदि कर। ऐं माइक हिकु ॿी ॻाल्हि जेका आऊं अव्हांखे ॿुधाइणु चाहियां, सब माण्हू हाज़िर थिया आहिनि? साईं कुझु रहिजी विया आहिनि। छो? साईं के मच्छी मारण विया आहिनि, के काठियूं करण हलिया विया आहिनि ऐं के वरी वखर वड़ो वठण विया आहिनि। पर उन्हनि जे घरनि जा भाती त हूंदा? हा साईं, उहे सभु मौजूदु आहिनि। पक सां त चवीं कूड़ थो हणी? साहिब, माई बाप सां कूड़ थोरो ई हणंदासीं। जेको रहिजी वियो त उॾाड़े छॾींदासीं। असांखे इतला मिलियो आहे त इन धाड़ेलनि खे पनाह था ॾियो? साहिब, धाड़ेलनि खे पनाह ॾेई असांखे मरणो कोन्हे। कूड़ न हण। बाबा मूंखे पुछण ॾे। ठीकु आहे साईं। त ही सम्झो था असांखे का ख़बर न आहे, असीं अंधा आहियूं? न साहिब, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। कीअं न आहे? अञा कल्ह ई त धाड़ेल तव्हां वटां थी विया आहिनि। साहिब, धाड़ेल बराबरि आया हुआ पर असीं उन्हनि खे पनाह कोन था ॾियूं। मां कीअं एतबार कयां त धाड़ेलनि खे पनाह कोन था ॾियो? सरकार साख वठे। इहो लूमड़ी वारो फेरो न ॾे। अॼुकल्ह हर को माण्हू कूड़ी साख खयो जिन छॾाए वञे। साहिब, हिन नूर जो कसम न खण। साहिब, पोइ जिन चओ थी करे।
हिराज ये चिंत कोन छुटंदई। साहब तमाम कड़क माण्हू आहे। बदलो कड़ न मिलियसि सभिनी खे ॿधी पिटो कंदी। पर साईं असीं त तमामु ग़रीब माण्हू आहियूं। पुलिस गुरबत सां बदल न आहे। कर्ज़ खणी पिनी सिनी किथां कर पैसा ॾियो, न त सॼो राज आज़ार में अची वेंदव। मोचड़ा अलॻि लॻंदव, जेल में धार वेंदव। ठीकु आहे साईं, कोशिशि करियो था। कोशिशि न खपे, ॾोकड़ खपनि। थी वेंदा साईं। इहा छोरी कंहिंजी थी आहे? पिणस पासे में बीठो आहे। नालो छा अथसि? मालिक ॾिनो। थी जो शरीफ़। पैसनि जी त पक थो ॾी न? साईं न ॾींदुसि त केॾांहुं वेंदुसि। साहब खे ॿुधायां? भले। कम थियो? जी साईं, कम थी वियो। आओ पड़ा। हा साईं। साढ़े लॻे आया। उहे साईं दरिया टिपी विया। पोइ त ॿिनि भेणनि जो बंदोबस्तु करणो पवंदी। ठीकु आहे साहिबु, उहो बि थी वेंदो। चङो त हलो। मालिकन्ना। जी जी साहब। तूं ऐं तुंहिंजी छोरी बीह रहो। हिननि खे छो रोकियो अथई? साईं ॿ जवाबदार त ॾेखारणा पवंदा। हिननि खे जवाबदार करे ॾेखारींदे? जी सर। छो? साईं केस सुठो ठहंदो। कीअं? साईं कागज़नि में शो कंदासीं त धाड़ेलनि जो मुख मालिक ने दी ते आशिक आहे ऐं वट सची रहंदो आहे। तूं अञा कल्ह पुलिस में भर्ती थियो आहे। मूंखे 20 साल हिन खाते में नौकरी कंदे गुज़री विया आहिनि। मां वॾो गुनाहगार माण्हू आहियां। रुश्वतूं वरितियूं हूंदुमि, कूड़ा जवाबदार ॿधा हूंदुमि, माण्हुनि खे मारे मारे मुंहुं करे छॾियो हूंदुमि। पर अॼु मुंहिंजो कलम कंहिंजे न्याणी ते न वियो आहे, न वरी वांदो। साईं माफ़ कजो, मूंखां ग़लती थी। तुंहिंजो ॾोह न आहे बाबा, तुंहिंजो ॾोह न आहे। अॼुकल्ह अहिड़ा माण्हू ऑफिसर थी पिया आहिनि जेके न्याणियुनि ताम नथा टरनि। हैफ़ थी ज़मानो, हैफ़। पुट तूं पंहिंजे घर वञ। महिरबानी साईं। उदास आई? हाँ। अजीब ॻाल्हि आहे। भाई तूं तो उदास थींदो ई न आहीं। कीअं थो चवे? नथो चवां। कीअं थो चवे?
तूं कॾहिं उदासी ते ॾिठो ई न आहे। उदासी ॾेखारण लाइ थोरी हूंदी आहे, उदासी तो मन में लाइण लाइ हूंदी आहे। पर यार उदासी लिकाइण लाइ त न हूंदी आहे। मां उदासी लिकाईंदो न आहियां, पर उदासी जा पाछा ई तॾहिं वणंदा आहिनि जॾहिं मां अकेलो हूंदो आहियां। अॼु त अकेलो न आहीं, मां तो वटि वेठो आहियां। हा, हीअं थींदो। इन जो सबब जी तोखे ख़बर आहे यार। मूंखे का ख़बर कान्हे। कीअं थो चई तोखे ख़बर न आहे? भाई ॾिस न, जेसि ताईं मूंखे इहा ख़बर न पवंदी त तूं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते उदास थींदो आहीं ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते तूं उदास न थींदो आहीं, तेसीं कीअं पतो पवंदो? मां को एॾो पुरस्कार आहियां छा? तूं पुरस्कार त न आहीं, पर तुंहिंजी अॼोकी इहा उदासी मूं लाइ वाक़ई पुरस्कार। या सलीम, तोखे त ख़बर आहे त ॿिनि टिनि ॾींहंनि जे अंदरि मां हीअ हॉस्टल छॾण वारो आहियां। तूं पाण ते चवंदो त हॉस्टल जी ज़िंदगी बाज़ाब आहे। हा, सलीम, ज़िंदगी जो को बि हिसो जेसीं ताईं हलंदो रहंदो आहे उहो अज़ाब हूंदो आहे, पर जॾहिं गुज़री वेंदो आहे त उहो अज़ाब माज़े जो वणंदड़ ख़्वाब बणिजी वेंदो आहे। हाल खे हर के अज़ाब सॼो आहे, पर माज़े खे यादि अथई उन ॾींहुं फंक्शन में तो इहा ई ॻाल्हि कई हुई त केरु बि कंहिंखे यादि न रखंदो आहे। हाँ, पर इहो त मूं उन्हनि माण्हुनि लाइ चयो जेके फंक्शन पास हूंदा आहिनि न, हरू मौक़े जो फ़ाइदो वठी कंहिंजे ॾुख में थिएटर ड्रामो रचाईंदा आहिनि। तुंहिंजो मतिलबु त तोखे हीअ यूनिवर्सिटी यादि रहंदी? हा, कुझु ॾींहं यादि रहंदी ऐं पोइ विसरी वेंदी। माण्हू, ॻाल्हियूं, जॻहियूं सभु अचण वञण शयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़बर छा ॻाल्हि आहे? ॾाढो स्मार्ट नज़र पियो अची। मां तोखे स्मार्ट नज़र पियो अचां? जी, तव्हांखे चई रहियो आहियां। सुबुह जो कहिड़े टाइम ते निंड मां उथियो आहीं? जी, पुछां तो सुबुह जो कहिड़े टाइम ते निंड मां उथियो आहीं? 9 बजे। ऐं हींअर छा टाइम थियो आहे? राति जा 11 थिया आहिनि। 9 खां वठी राति जो 11 ताईं टोटल घणा कलाक थिया? 14 कलाक। 14 कलाक। इन्हनि 14 कलाकनि में तूं घणनि माण्हुनि खे स्मार्ट हुअण जो ख़िताब ॾेई चुको आहीं? घटि में घटि 15 माण्हुनि खे त स्मार्ट चई चुको हूंदे, पोइ भल कंहिंजे मुंहं ते 12 वॻा पिया हुजनि। तूं त विढ़णो पची, तोसां ॻाल्हाइण चुका आहे। टेक इट इज़ी यार, रिलैक्स। शरीफा जी मां जी। हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा, पुछ। अलाए मञींदी अलाए न। वाह साईं वाह, मूं अॻु तुंहिंजी ॻाल्हि कॾहिं टारी आहे जो हींअर टारींदुसि? कहिड़ी ख़बर, के ॻाल्हियूं टारण जहिड़ियूं त हूंदियूं आहिनि। न को, तुंहिंजी का बि ॻाल्हि टारण जहिड़ी न हूंदी आहे। भला हिन ॻोठ में सुख अचई थो? जे सुख न बि ईंदो त छा कंदासीं? मुंहिंजी दिलि त नथी चवे हिन ॻोठ में रहण लाइ। छो? तूं पाण नथी ॾिसी? हा, ॾिसां त आऊं बि पई, पर जे ॾुख ॾोजरा हूंदा नसीब में त छा कबो? शरीफा जी मां, अॻे त कॾहिं ईअं कोन थियो जीअं हाणे पियो थिए। माल मिल्कियत त वञी खॾ में पवे, हाणे त मुर्गी इज़त ते हथ खॼण लॻा आहिनि। ख़ैर,
इहो वक़्तु बि वेंदो गुज़री। सो कीअं थी चवीं? शरीफ़ा जा पेज ॾुख ईंदा आहिनि त वेंदा बि आहिनि। मूंखे त वेंदा ॾिसण में नथा अचनि। जीअं ॻाल्हि पोइ तीअं गोड़ खां चढ़ंदी थी।